करण जी दावा कई वई आहे। पुलिस पर ऑपरेशन दौरान 6 ॾोहारनि खे गिरफ़्तार करण जी भी दावा कई वई आहे। पुलिस चयो आहे त धाड़ेलनि जे ठिकाणनि खे बाहि ॾिनी वई आहे। जल्द ॿियनि ॾोहारनि खे भी गिरफ़्तार कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर अलावराय बोज़दार। जी अलावराय, तफ़सील ॾिजो। जी, घोटकी जिले के मुरीद शाख वारे इलाके से मिलंदड़ पंजाब के रहीमयार खान जिले के कच्चे जे इलाक़नि माचको रोजान भुंग वारे इलाक़नि में पुलिस तरफां धाड़ियुनि के खिलाफ वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू कयो आहे। उन हवाले सां आईजी पंजाब डॉक्टर उस्मान अनवर पाण पहुची हुते ऑपरेशन जो जायज़ो वरितो। जॾहिं त उन दौरान एएसपी सादकाबाद शाहज़ेब चाचड़ दावा कई आहे त पुलिस सां मुक़ाबिले दौरान हिकु ॾोहारी खे मारे वियो आहे। उन जो लाश भी पुलिस पंहिंजे तहवील वठी वरितो आहे। जॾहिं त 6 खां वधीक मुबैन ॾोहारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां एएसपी शाहज़ेब चाचड़ जो वधीक चवणो त पंजाब जा जेके सिंध सां मिलंदड़ इलाइक़ा आहिनि मास्को रोजान भंग उनके कच्चे में तक़रीबन 2000 पुलिस एहलकार ऑपरेशन में सोट रहे हैं। 12 मुख़्तलिफ़ इलाक़नि में पुलिस जो पिकेटूं क़ाइमु कयूं आहिनि। ऑपरेशन आख़िरी धाड़ियल जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अलावराय बोज़दार।